कोई चए पहिरीं मां गीता ज्ञान में वेंदी हुअसि, पोइ उहो छॾे ॾिनो, हाणे मां अमृत वेला में वेंदी आहियां। त ईअं न सम्झिजो कि हीअ हाणे जागी वई आहे, हिन जो हाणे गुरबाणीअ सां प्रेम थी वियो आहे। कुझु सालनि खां पोइ ॾिसिजो, अगरि थोरो राम जो प्रचार थी वियो न, हर को राम राम खे मञणु लॻंदव, पर इहो मञणु कहिड़ो आहे? ॿाहिरियों ॿाहिरियों, मथां मथां। भीतर में उहो ई आहे माण्हू, रुगो ॿाहिरां पियो थो पंथ मटे, ॿाहिरां पियो थो सत्संग मटे, छो त हुनखे उहो ई करिणो आहे जंहिंमें हुनखे थोरी तारीफ़ मिले, प्रशंसा मिले। इहो वॾो फ़र्क़ु आहे आध्यात्मिक माण्हू ऐं भौतिकवादी माण्हूअ में। आध्यात्मिक माण्हू भीतर सां रोज़ु नओं हूंदो आहे, मटिजंदो रहंदो आहे, पर ॿाहिरां उहो ई हूंदो आहे। को संत ॾिसो, साईं हिरदाराम, सालनि खां हिकु ई उहो ई वॻो, हिकु ई ड्रेस, पर भीतर सां उन्हनि जो केॾो परिवर्तन थींदो रहंदो हूंदो, उहो नज़र ईंदो कान्हे। ऐं विषय माण्हूअ जो आज पीली ड्रेस, कल लाल ड्रेस, परसों नीली ड्रेस, फिर हरी ड्रेस, पोइ इनखे चवंदा आहिनि कि मेरे को नीला प्रकाश दिख रहा है, पीला प्रकाश दिख रहा है, हरा प्रकाश। भीतर में उहा ई आहे हीअ माई, मां सुञाणे चुको आहियां, भीतर मां उहा सोच हुनजी अॼु बि उहा ई आहे। भली पढ़ी विया, लिखी विया, ॿारनि खे बि मोकिले छॾियनि, जॉब कराए, पैकेज ॾियारे मोकिलियनि ॿाहिरि, पर उहा ई आहे। भली वार स्ट्रेट करायईं न, पर इहा आहे उहा ई लाजी भीतर मां। जेको भीतर घुसी करे ॾिसंदो हूंदो न, ऐं पाण बि भीतर जीअंदो हूंदो न, उहो सम्झी सघंदो हिन राम जे चरित्र खे।